जी नाज़िम, ब्रेक खां पोइ हिकु भेरो ॿीहर प्रोग्राम में अव्हांखे चऊं था भलीकार ऐं ही सेगमेंट उहो आहे जंहिंमें पाण ॻाल्हि ॿोल कंदा आहियूं मुख़्तलिफ़ तकनि ते जेका सूरत हाल हुई 2018 जी इलेक्शन में ऐं हींअर उते छा सूरत हाल आहे। सो गुज़िरियल ॾींहुं असां ॻाल्हि ॿोल कईसीं सांगड़ ऐं थरपारकर डिस्ट्रिक्ट्स ते त उते क़ौमी असेंबली ऐं सूबाई असेंबली जा जेके तक आहिनि छा उम्मीदवार रही छा सूरत हाल रही हुई। सो अॼु पाण ॻाल्हि ॿोल कंदासीं उनखां पोइ टंडो अलायार ऐं टंडो अलायार खां पोइ पाण ईंदासीं हैदराबाद ते। ईअं जी बिल्कुलु इरफान महबूब साहब। सो टंडो अलायार जो क़ौमी असेंबली जो हिकिड़ो ई तक आहे जेको 2018 में जो नंबर हो NA 224। NA 224 ते टोटल जेके आहिनि उहे 14 जे लॻभॻि उम्मीदवार हुआ ऐं पाकिस्तान पीपल्स पार्टी जा उम्मीदवार आहिनि ज़ुल्फ़कार बचाणी साहब। उन्हनि 97,451 वोट हासिल कया हुआ ऐं उन्हनि खे कामयाबी मिली हुई ऐं मोहम्मद मोहसिन जेके आहिनि उहे GDA जा उम्मीदवार हुआ जन बि 71,000 वोट खया हुआ ऐं उहे ॿिए नंबर ते रहिया हुआ। वली मोहम्मद लगारी जेके हुआ JUI जा उम्मीदवार उन्हनि बि 7,845 वोट हासिल कया हुआ ऐं ही 3 नंबर ते रहिया हुआ। ही सूरत हाल हुई टंडो अलायार जी। टंडो अलायार जा सूबाई जेके तक आहिनि उन ते पाण अचूं, पोइ वरी पाण हैदराबाद जी जेका सूरत हाल आहे उन ते ॻाल्हि ॿोल कंदासीं। क़ौमी असेंबली जा 3 तक हुआ 2018 जी चूंडुनि में। पीपल्स पार्टी हिकिड़े ते खटियो, ॿिनि ते हरायो हुअईं। सो बाद में ईंदासीं उन ते। सो टंडो अलायार में सूबाई तकनि ते छा सूरत हाल तक नसीर साहब टंडो अलायार में टोटल 2 हुआ 2018 में। हाणे मुमकिन आहे त को वधियो हुजे या को घटियो हुजे, उहो त वरी बाद में मालूम कंदासीं। पर 2018 जी जेका सूरत हाल आहे PS 60 ऐं PS 61 2 सूबाई तक हुआ। PS 60 जी जेकॾहिं पाण ॻाल्हि कयूं त पाकिस्तान पीपल्स पार्टी, पाकिस्तान तहरीक इंसाफ़, TLP, मुतहदा मजलिस अमल, MQM, PSP, SUP समेत मुख़्तलिफ़ जमायतुनि ऐं आज़ाद उम्मीदवारनि हिसो वरितो हो। लॻभॻि 20 खनि उम्मीदवार हुआ जन PS 60 ते इलेक्शन में हिसो वरितो हुयो ऐं पाकिस्तान पीपल्स पार्टी जो सैयद ज़िया अब्बास शाह 51,293 वोट खणी कामयाबु थियो हो, जॾहिं त पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जो अली अहमद पल्ह 34,726 वोट खणी सघियो हो, खेसि शिकस्त आई हुई। ईअं ई पाण PS 61 जी जेकॾहिं ॻाल्हि कयूं त PS 61 ते बि पाकिस्तान पीपल्स पार्टी, ग्रैंड डेमोक्रेटिक अलायंस, मुतहदा मजलिस अमल, पाकिस्तान तहरीक इंसाफ़ ऐं SUP समेत मुख़्तलिफ़ जमायतुनि ऐं आज़ाद उम्मीदवारनि जे मोचारे तादाद हिसो वरितो हुयो। कुल जेको अंग आहे उहो 14 उम्मीदवार हुआ जन PS 61 ते इलेक्शन में हिसो वरितो हुयो। पाकिस्तान पीपल्स पार्टी जो उम्मीदवार इमदाद अली पिताफ़ी 47,383 वोट खणी कामयाबु थियो हो, जॾहिं ग्रैंड डेमोक्रेटिक अलायंस जो ख़ैर मोहम्मद खोखर साहब 39,969 वोट खणी सघियो ऐं खेसि शिकस्त आई। इहा सूरत हाल हुई 2018 में टंडो अलायार जी। क़ौमी तकनि बाबति तव्हां ॿुधायो, सूबाई तकनि बाबति असां आगाही ॾेई छॾी। हाणे कोशिशि कंदासीं त हींअर जेका 2024 में चूंड सरगर्मियूं आहिनि ऐं ख़ासि तौर ते जेका नई तकबंदी थी आहे उन खां पोइ ज़िले टंडो अलायार जा जेके क़ौमी ऐं सूबाई तक आहिनि उन्हनि ते कहिड़ी हेरफार थी आहे, कहिड़ी तब्दीली थी आहे, कहिड़ा इलाइक़ा कहिड़े तक तां माइनस या प्लस कया विया आहिनि ऐं गॾोगॾु इहो बि मालूम कंदासीं त कुल केतिरा उम्मीदवार आहिनि जेके क़ौमी ऐं सूबाई तकनि ते हिसो वठी रहिया आहिनि। GM पिताफ़ी साहब असांजो रिपोर्टर आहे, कोशिशि कंदासीं त उन सां असांजो राब्तो थिए। साईं, हर तक जी, हर शहर जी हिकिड़ी तारीख़ रही आहे पंहिंजी ऐं उन ते जेको आहे सो ठीकु आहे। GM साहब सां असांजो राब्तो न थी सघियो आहे। जेसीं ताईं राब्तो थिए पाण हैदराबाद जी जेका सिचुएशन आहे नसीर साहब, जेका सूरत हाल आहे क़ौमी तकनि बाबति तव्हां हैदराबाद जा ॿुधायो। हैदराबाद में जेकॾहिं क़ौमी तकनि जी ॻाल्हि कयूं 2018 जे इलेक्शन में त NA 225 आहे हैदराबाद जो ही तक क़ौमी असेंबली जो, जिते पीपल्स पार्टी जा सैयद जेके आहिनि हुसैन तारिक साहब उहे उन्हनि 82,000 वोट खया हुआ ऐं उन्हनि खे कामयाबी हासिल थी हुई। ऐं ख़ामिद बख़्श जहेजो साहब जेके आहिनि उहे पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जा उम्मीदवार हुआ ऐं उन्हनि 51,123 वोट खया हुआ ऐं उन्हनि खे शिकस्त आई हुई। PTI हिते 2 नंबर ते रही हुई ऐं 3 नंबर ते जेको हो GDA जो उम्मीदवार रहियो हिन तक ते। ऐं टोटल जेके हुआ उहे 7 उम्मीदवार मैदान में लथल हुआ, आज़ाद उम्मीदवार बि हुआ, PSP बि हुई ऐं SUP जा जेके उम्मीदवार आहिनि उन्हनि बि हिन तक ते हिसो वरितो हो। पोइ हैदराबाद जो जेको तक आहे वरी क़ौमी असेंबली जो NA 226 अची थो वञे। NA 226 ते साबिर हुसैन जेके आहिनि MQM जा उम्मीदवार हुआ, उन्हनि खे कामयाबी मिली हुई 2018 जी चूंडुनि में। ऐं 2 नंबर ते हिते बि PTI रही हुई ऐं जमशेद अली शेख जेके आहिनि उन्हनि 38,000 वोट खया हुआ, साबिर हुसैन 46,000 वोट खया हुआ ऐं पाकिस्तान पीपल्स पार्टी जो हो उम्मीदवार
मोहम्मद अली सहतो साहब जंहिं 28,000 वोट खया हुआ ऐं हू 2018 जी चूंडुनि में इन 226 हैदराबाद ते पीपल्स पार्टी जो उम्मीदवार 3 नंबर ते रहियो। ऐं ॿुधायोसीं मूंखे त हिते बि 14 उम्मीदवार जेके हुआ उहे मैदान में लथल हुआ, जंहिंमें मुक़ाबिलो थियो हो। वरी पाण जेकॾहिं ज़िक्र कयूं हैदराबाद जे क़ौमी असेंबली जे टे तक आहिनि इरफान साहब। टियों जेको तक आहे NA 227 ते MQM जा ई उम्मीदवार कामयाबु थिया हुआ, सलाउद्दीन शेख, ऐं उन्हनि वोट खया हुआ जेके 52,056। ऐं हिते बि ॿिए नंबर ते रही पाकिस्तान तहरीक इंसाफ़, मोहम्मद हकीम उन्हनि जा उम्मीदवार हुआ। 41,548 वोट उन्हनि हासिल कया हुआ। अच्छा, मज़े जी ॻाल्हि इहा आहे त हिन तक ते 12 उम्मीदवारनि विच में मुक़ाबिलो थियो हो NA 227 ते। ऐं जेका लिस्ट इलेक्शन कमीशन जी वेबसाइट ते मौजूदु आहे, पीपल्स पार्टी जो को उम्मीदवार ई हिन तक ते न बीहारियो वियो हो। या जेका हैदराबाद जो ही लतीफ़ाबाद वारो ग़ालिबन तक आहे 227 NA जो। ऐं हैदराबाद जहिड़े शहर में जेकॾहिं ईअं मैदान ख़ाली छॾे ॾिजे, ऐं माज़ी में इहो थींदो बि रहियो आहे। कराची में असां ॾिठो आहे खोड़ अहिड़ा तक हूंदा हुआ जिते पीपल्स पार्टी पंहिंजो उम्मीदवार ई न आणींदी। भई खटणु हाराइण हिकिड़ी अलॻि शइ आहे, पर ॻाल्हि इहा आहे जेको तक ख़ाली न छॾिजे। ऐं लतीफ़ाबाद जो तक हैदराबाद जो, उते 2018 जी चूंड में NA 227 ते पीपल्स पार्टी जो को उम्मीदवार न हो। सो इन इलेक्शन 2024 में छा सूरत हाल आहे उहा बि मालूम कंदासीं। हैदराबाद मंझां धरती TV जा ब्यूरो चीफ आहिनि जहांगीर सहेड़ो साहब, उहे असां सां टेलीफोन लाइन ते हींअर मौजूदु आहिनि। जहांगीर साहब, वॾी महिरबानी, मां टाइम ॾिनो। असां ॻाल्हि ॿोल कयूं पिया इलेक्शन जी सूरत हाल ते ऐं क़ौमी असेंबली जा जेके तक आहिनि उन्हनि बाबति आऊं असां सवाल कंदुसि। ऐं इरफान महबूब साहब बि असां सां आहिनि। सूबाई तक शायदि रहिजी आहे, सूबाई तक आहिनि जहांगीर साहब हैदराबाद जा जेके, उन्हनि जा तफ़सील पंहिंजे ॾिसंदड़नि सां असीं शेयर कयूं त 2018 में उते छा सूरत हाल हुई, पोइ अव्हां सां बि ॻाल्हि ॿोल कयूं था त हींअर 2024 में सूरत हाल कीअं आहे। जी, तव्हां उसी ताईं लाइन ते रहिजो। पाण नसीर साहब, हैदराबाद में कुल 6 सूबाई तक हुआ 2018 में, ऐं उनजी शुरूआति थिए थी PS 62 खां। जीअं पाण PS 61 टंडो लयार ते ख़तमु कयो त वरी PS 61 हैदराबाद 62 हैदराबाद खां शुरू थिए थो PS 67 ताईं। पाण जेकॾहिं PS 62 जी ॻाल्हि कयूं त इन ते पाकिस्तान पीपल्स पार्टी, ग्रैंड डेमोक्रेटिक अलायंस, पाकिस्तान तहरीक इंसाफ़ समेत मुख़्तलिफ़ जमायतुनि ऐं आज़ाद उम्मीदवारनि हिसो वरितो हो। कुल जेको तादाद आहे उम्मीदवारनि जो उहो 14 हुओ। पाकिस्तान पीपल्स पार्टी जो जाम ख़ान शोरो साहब 35,275 वोट खणी कामयाबु थियो हो, जॾहिं त ग्रैंड डेमोक्रेटिक अलायंस जो अयाज़ लतीफ़ पली जो 13,631 वोट खणी सघियो ऐं खेसि शिकस्त आई हुई। हीअ तक ॾाढो इम्पोर्टेंट आहे, इन ते वरी पाण इन ते ॻाल्हाईंदासीं ज़रूरु तफ़सील में। कादर मंगसी साहब बि इन ते जेको आहे सो इलेक्शन विढ़ी हुई ऐं खोड़ सारा मामला हुया, शिकायतूं बि हुयूं, शोर बि हुयो, ख़ासि तौर ते असांजी कॉम्प्रेस जमायतुनि में। इन ते ॻाल्हाईंदा, पहिरियों तफ़सील ॾेई वठूं असां त PS 63 जी जेकॾहिं पाण ॻाल्हि कयूं त पाकिस्तान पीपल्स पार्टी, मुत्तहिदा मजलिस अमल ऐं तब्दीली पसंद पार्टी समेत कुल 14 उम्मीदवारनि हिसो वरितो हुयो। पाकिस्तान पीपल्स पार्टी जो शर्जील इनाम मेमन साहब 44,243 वोट खणी कामयाबु थियो हो, जॾहिं त तब्दीली पसंद पार्टीअ जो मोहम्मद अली काजी साहब 22,571 वोट खणी सघियो हो, खेसि शिकस्त आई। ईअं ई PS 64 जी जेका सूरत हाल आहे त उन ते कुल 23 उम्मीदवारनि हिसो वरितो हुयो, जंहिंमें पाकिस्तान पीपल्स पार्टी, मुत्तहिदा क़ौमी मूवमेंट, पाकिस्तान तहरीक इंसाफ़ ऐं आज़ाद उम्मीदवारनि जो बि हिकिड़ो सुठो मोचारो अंग हिन में शामिल आहे। पाकिस्तान पीपल्स पार्टी जे अब्दुल जब्बार 21,880 वोट खणी कामयाबी हासिल कई, जॾहिं त मुत्तहिदा क़ौमी मूवमेंट यानी कि MQM जे मोहम्मद यूनिस 18,281 वोट खया ऐं उनखे बि शिकस्त आई। ईअं पाण जेकॾहिं PS 65 में 2018 में छा सूरत हाल रही त इन में बि MQM, पाकिस्तान तहरीक इंसाफ़, पाकिस्तान पीपल्स पार्टी, PSP समेत 25 खनि उम्मीदवार हुआ ऐं उते बि आज़ाद उम्मीदवारनि जो हिकिड़ो मोचारो अंग हो जन इलेक्शन में हिसो वरितो। ऐं PS 65 ते मुत्तहिदा क़ौमी मूवमेंट यानी MQM जे नदीम अहमद सिद्दीकी 28,156 वोट खणी कामयाबी हासिल कई, जॾहिं त पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जो मुस्तनसर बिला 21,325 वोट खणी ॿिए नंबर ते हुयो। PS 66 जी पाण ॻाल्हि कयूं त इन तक ते बि आज़ाद उम्मीदवारनि समेत 21 खनि उम्मीदवार हुआ जन हिसो वरितो हुयो। मुत्तहिदा क़ौमी मूवमेंट जो मोहम्मद राशिद खिलजी 27,485 वोट खणी कामयाबु थियो ऐं हिते बि पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जो अज़हर मोहम्मद शेख 19,663 वोटनि सां ॿिए नंबर ते हुयो, जॾहिं त पाकिस्तान पीपल्स पार्टी जो मुख़्तार अहमद धामरा जंहिं 12,944 वोट खया ऐं साईं जन 3 नंबर ते हुयो। PS 67 ते बि
आज़ाद उम्मीदवारनि समेत कुल 18 उम्मीदवार हुआ जन हिस्सो वरितो हो ऐं हिन तक ते बि मुत्तहिदा क़ौमी मूवमेंट यानी कि MQM जो उम्मीदवार हुयो नासिर हुसैन कुरैशी जंहिं 22,329 वोट खणी कामयाबी हासिल कई हुई ऐं हिते बि पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जो उम्मीदवार उमेद अली जोणे जो 13,486 वोट खणी ॿिए नंबर ते हो, जॾहिं त पाकिस्तान पीपल्स पार्टी जो मोहम्मद सगीर 11,972 वोट खणी 3 नंबर ते हुयो। हीअ सूबाई तकनि जी सूरत हाल आहे हैदराबाद जी नसीर साहब जी ऐं ऐं जहांगीर भी असां सां लाइन ते आहे उन्हनि सां हाणे पाण ॻाल्हि ॿोल कंदासीं। अच्छा जहांगीर साहब, शुरूआत पाण कयूं था क़ौमी असेंबली जे तकनि जे हवाले सां। सो 2018 में तक हो हैदराबाद जो पहिरियों तक NA 225। पहिरियों त असांखे ॿुधाइजो थी जेके नयूं तकबंदियूं थियूं आहिनि उनखां पोइ सूरत हाल कीअं आहे हैदराबाद जी, ऐं NA 225 जेको आहे उहो बरक़रार आहे या उनजे नंबर में हेरफेर थी आहे। ऐं 2018 में त असां ॾिसूं था पीपल्स पार्टी जा जेके हुआ सैयद हुसैन तारिक साहब उहे कामयाब थिया हुआ ऐं खामन बख्श जय जो जेके आहिनि PTI जा उम्मीदवार उन्हनि खे शिकस्त आई हुई। हींअर कहिड़नि उम्मीदवारनि विच में हिन तक ते मुक़ाबिलो पियो थिए? जहांगीर सहिड़ो आवाज़ अचे पियो अव्हांखे? असांजी कोशिशि हूंदी त ॿीहर उन्हनि सां असां राब्तो करे सघूं ऐं उन्हनि खां जेके तफ़सील आहिनि उहे मालूम करे सघूं हैदराबाद जी सूरतहाल 2018 में छा हुई ऐं हींअर उते सूरतहाल कीअं आहे। क़ौमी असेंबली जा ऐं सूबाई असेंबली जा जेके तक आहिनि, कहिड़ा कहिड़ा उम्मीदवार जेके आहिनि उहे मैदान ते लथल आहिनि ऐं टफ जेके मुक़ाबला आहिनि, सख़्तु मुक़ाबला उहे कहिड़ियुनि कहिड़ियुनि पार्टियुनि जे उम्मीदवारनि विच में थियण जो इम्कानु आहे। इहे समूरा तफ़सील जेके आहिनि अवां सां शेयर कंदासीं हैदराबाद जी सूरतहाल जे हवाले सां। सो कोशिशि आहे त जहांगीर सहेड़ो सां असांजो राब्तो थी सघे। ब्यूरो चीफ आहिनि धरती TV जा हैदराबाद में। अच्छा जहांगीर सहेड़ो, असांखे ॿुधाइजो त ही NA 225 जेको आहे हैदराबाद जो क़ौमी असेंबली जो तक 18 में जेका सूरतहाल हुई पीपल्स पार्टी हितां कामयाब थी हुई, PTI 2 नंबर ते रही हुई। हींअर हिन तक ते कहिड़ा कहिड़ा उम्मीदवार मैदान में लथल आहिनि इहो बि ॿुधाइजो, ऐं ॿुधाइजो त हाणे जेको हिन जो नंबर आहे NA 225 उहो बरक़रार आहे या तकबंदियुनि खां पोइ उनजो नंबर तब्दील थियो आहे त उहो कहिड़ो आहे? जी बिल्कुलु ई NA 225 जेको आहे सो हिन जो तक हाणे NA 223 जेको आहे सो 24 थी वियो आहे। इन ते आउं तव्हांखे ॿुधायां त पहिरीं दौर में पाकिस्तान पीपल्स पार्टी जो उम्मीदवार कामयाब थियो हो। हिन हाणे जो नंबर छा आहे जहांगीर 225 जो? 224 हींअर जेको नंबर आहे हिन जो। ठीकु। ऐं हींअर कहिड़ा उम्मीदवार मैदान ते लथल आहिनि? हींअर पाकिस्तान पीपल्स पार्टी जे तरफ़ां तारिक शाह जामो जेको आहे सो सैतो जेको आहे सो पाकिस्तान पीपल्स पार्टी जो उम्मीदवार आहे। इन खां अलावा जमायत इस्लामी, मुत्तहिदा क़ौमी मूवमेंट ऐं तहरीक पाकिस्तान जा जेके आहिनि उम्मीदवार साम्हूं आहिनि। मां तव्हांखे ॿुधायां त हिन वक़्तु पाकिस्तान पीपल्स पार्टी जो उम्मीदवार जेको आहे उहो मज़बूत पोज़ीशन में असांखे नज़र अची रहियो आहे। जेका सूरतहाल हुई 2018 में उनजी हींअर पाकिस्तान पीपल्स पार्टी जो वोटर जेको आहे हैदराबाद में वधियो आहे ऐं उमेद इहा कई थी वञे त इन तक ते हिन वक़्तु पाकिस्तान पीपल्स पार्टी जो उम्मीदवार कामयाब थींदो। ठीकु आहे। अच्छा वरी जेकॾहिं पाण अची वञूं NA 226 जेको आहे उते MQM जो उम्मीदवार कामयाब थियो हो शबीर हुसैन। सो हींअर उन तक ते सूरतहाल छा आहे ऐं उनजो नंबर हींअर 2024 जे इलेक्शन में छा आहे ऐं कहिड़नि कहिड़नि उम्मीदवारनि विच में जेको मुक़ाबिलो थियो थिए, मुख्य उम्मीदवार कहिड़ा आहिनि? NA 227 ते जेको आहे सो हिन वक़्तु जंहिंमें पाकिस्तान मुत्तहिदा क़ौमी मूवमेंट पाकिस्तान मुत्तहिदा क़ौमी मूवमेंट जो उम्मीदवार 2018 में कामयाब थियो हो। हिन वक़्तु जेको आहे पाकिस्तान पीपल्स पार्टी जो उम्मीदवार ऐं मुत्तहिदा क़ौमी मूवमेंट जो उम्मीदवार जेके आहिनि से आम्हूं साम्हूं आहिनि ऐं PTI जो उम्मीदवार बि हाजी हसनैन जेको आहे सो हुन ते आम्हूं साम्हूं आहे। पर जेको मुक़ाबिलो थींदो उहो वञी पाकिस्तान पीपल्स पार्टी ऐं जेको आहे सो मुत्तहिदा क़ौमी मूवमेंट जे उम्मीदवारनि में सख़्तु मुक़ाबिलो जेको आहे सो थींदो। ठीकु आहे। सूबाई तकनि अच्छा असांखे जहांगीर सूबाई तकनि जो बहाल अहवाल ॾियो त पहिरियां 2018 में टोटल 6 सूबाई तक हुआ, हाणे जेका नई तकबंदी थी आहे त को वाधारो या घटिताई थी आहे छा? न बिल्कुलु उहे ई तक जेके आहिनि से बरक़रार आहिनि। 2018 में साॻिया ई तक हुआ, PS ते 6 तक हुआ ऐं जेको आहे क़ौमी असेंबली ते 3 तक हुआ। हींअर बि उहे ई साॻा तक 3 ऐं 6 जेके आहिनि से बरक़रार आहिनि पंहिंजी जॻह ते, सिर्फ़ु हुननि जो नंबर चेंज थियो आहे। ठीकु आहे जहांगीर सहेड़ो, तव्हां लाइन ते ई रहिजो, असां तव्हां सां वधीक ॻाल्हि ॿोल कंदासीं। हिते नसीर साहिबु नंढड़ी साई जो वक़्तु थियो आहे। सो नाज़रीन ही आगाही जो सिलसिलो जारी रखंदासीं, पर हिते नंढड़ो ब्रेक वठूं था। ब्रेक खां पोइ ॿीहर तव्हांजी ख़िदमत में हाज़िर थींदासीं।